मिस्री खान जमाली। मशहूर अलगोज़ा नवाज़ मिस्री खान जमालीअ जो जनम 1921 में रूंझाण जमालीअ में थियो। बाद में संदसि वॾा नवाब शाह में अची रहिया। हिन ख़ानदान जो हिकिड़ो कमु मूसीक़ीअ जा साज़ ठाहिण बि हो। मिस्री खान नंढपण में ई अलगोज़े वॼाइण में महारत हासिलु कई। हिन रेडियो पाकिस्तान ऐं टेलीविज़न ते पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो कयो। मिस्री खान दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में बि वियो ऐं पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयईं। संदसि धुनूं अॼु बि मशहूरु आहिनि। खेसि मञता तौरु केतिरा ई एवॉर्ड मिलिया। हुकूमत पाकिस्तान पारां खेसि ख़िदमतुनि जे एतिराफ़ में सदारती तुमग़ा बराए हुस्न कारकर्दी ॾिनो वियो। सिंध जो ई मशहूरु फ़नकार 10 नवंबर 1980 ते वफ़ात करे वियो। संदसि आख़िरी आरामगाह नवाब शाह में आहे।